माशाअल्लाह माशाअल्लाह उठी आया कुरान जो हया अञा भी माण्हू में आहे पर कुछ वीचारा वेठा आहिनि दुख थिए थो त उहे बि साम्हूं अचनि त भलो थींदो। ऐं तवजो कयो मुस्लमानो, सिकंदर ज़ुल्करनैन जॾहिं दुनिया में वञे पियो त अज़ीज़नि क़रीबनि खे सॼाई मुंहिंजा ॿई हथ खोले मेरे दोनों हाथ खोल देना। किसी ने ये कहा उजड़ गया वो बाग जिसके लाख महली थे। सिकंदर जब दुनिया से चला तो दोनों हाथ खाली थे। सिकंदर ज़ुल्करनैन जब दुनिया से गए तो उनके दोनों हाथ खाली थे। सखर के मुसलमानों, हम भी जब यहाँ से जाएंगे तो कुछ लेकर जाएंगे नहीं। अगर अमल अच्छे होंगे, अमल अच्छे बेहतरीन होंगे, ये कुरान कब्र में आएगा, तेरी कब्र रोशन और मुनव्वर बन जाएगी। मेरे पाक मोहम्मद अरबी, नबियों के नबी, इमामुल अंबिया पाक मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया, जब कुरान का आशिक और दीवाना मरकर कब्र में पहुंचता है, कुरान उसका पहले इंतजार करता है। और माशाअल्लाह उर्दू वाले खतीब मैं समझता हूँ 3-4 और भी ऐसे इसी वजह से, वरना उर्दू मुझे भी आती है और शौक भी लगता है उर्दू में बात करूं। मौलाना नूर मोहम्मद साहब हमेशा मुझे यहाँ उर्दू करवाते हैं, लेकिन मैं आज सिंधी में इसी वजह से करता हूँ तो 3-4 और भी है। चौ ना माशाअल्लाह, चौ तो सही। मदीने के मीर जा दीवानो कुरान कब्र में इस्तिकबाल तो करे से हेरे यार सा यारी रख ओ मछो न चवा ए कुरान नूरानी शीशा ओथा कुरान जा आशिक चनी अदब कर बेड़ाई पार थी वेंदई। ए कुरान नूरानी शीशा जेड़ा सीधा राह दिखावे, जो पढ़े ते अमल करे ओ तो सीधा जन्नत जावे। कदर पानी दा मछली जाने या के जाने मुर्गा भी, कदर कुरान दा अहमद जाने या के जाने असहाबी। के तो कदर कुरान दा की जाने दुनियादार नबी ने, कदर उना को पुछ जड़े सुते शहर मदीने। क्या पैसे जो कदर समझो था ना, इन लाउड के जमा ऐलान किया है ना, अचो बाबा कुर्सन वारा बारहों वारा सब हेरे अचो तहां के पैसा मिलंदा। सच्ची बुधायो सब अची पहुंचन। हा याद रखो अज हे कीमती हे जमला तो चवा हे कुरान ॾिसे वठो क़यामत में मन हे कदर करे मन हिन 5 मिनटन जी घड़ीअ जे सदके उठण राज़ी थी पवे। हे कुरान रब जो कलाम आ, के मौलवी के पीर के सरदार के भोतार जो कलाम ना है। ये हिन जो अदब कई इंशाअल्लाह कब्र में भी कमी दो, क़यामत में भी कमी दो, जहन्नम का बरी करे जन्नत भी है वठे। ओ मछो चवा रख कुरान सा यारी, केड़ा केड़ा रख तो हद कर मथे खणो, रख कुरान सा यारी त तोखे मिले जन्नत जी रहदारी। ये दुनिया दा दोस्त मोड़ जा यार थी, ये तोड़ जो संगी थी, मरण का पो वध में वध जी एतरी मेहरबानी थी गई। सखर वारा वध में वध तड़ कराई गई, तड़ कराइण का पो तोखे खफन पाराईंदा, खफन पारण का पो जनाज़ो पढ़ंदई, जनाज़ो पढ़ी करे कुलन ते खटोलो खणी कब्रिस्तान ते हलंदई। उते मणन जा मन मिट्टी दई मथो लटे मोटी दई, पर कब्र में घर में सुमंदई। कब्र में सुमण वारी हस्ती अथी त अल्लाह जो कुरान थई। एतरी मेहरबानी थींदी जो तड़ कराईंदा, जनाज़ो पढ़ंदा, लतन सां लताड़े मोटी ईंदा, पर गॾु कब्र में न सुम्हंदा। गॾु सुम्हण वारी हस्ती आ त कुरान। तो हेड़े यार सां यारी रख न जेको कब्र में भी साथ हले। अबो इते बिहजी वियो, अम्मा घर में रोईंदी रड़दी रहिजी वई, घरवारी रोईंदी रड़दी रहिजी वई, पर गॾु कब्रिस्तान ते भी उहे न हलियूं। अम्मा घर में रोए थी, अबो कब्रिस्तान ते हलियो, पर कब्र में घर नथो सुम्हे। कब्र में सुम्हण वारी हस्ती आ। ओ स्टेशन मस्जिद जी सखर में अचण वारो ख़ुदा जो कसम अथव त अल्लाह जो कुरान। इन कुरान के सुञाणी दो न, हे कुरान भी क़यामत में सुञाणी दो। अल्लाह जो कसम खड़ी चवां थो, अॼु दुनिया में तव्हां खे कुरान जो क़दुरु नाहे, कब्र में घिरण खां पोइ क़दुरु पवंदो। हे ॾिसो न कपिड़ो आहे कुरान मजीद के मथो वेढ़ियल, ऐं बाज़ार में वेंदव तव्हां खे 100 रुपए मीटर मिलंदो। घणे मिलंदो? 200 मिले, 500 मिले, पर जॾहिं कुरान सां लॻो किरोड़ हिकिड़े पासे, हिन जो शान रब वटि मथे।
मौलवी दो भी अगले कपड़े के चुम्मी दी दो, पीरी दो भी कपड़े के चुम्मी दी दो, सरदार दो भी कपड़े के चुम्मी दी दो, वक्त जो पादशाह दो भी कपड़े के चुम्मी दी दो, छो चुम्मी दे छो जो मेलाप कुरान सा थियो। पर जंहिंजे सीने में हे आयो नथा समझो उनजो केॾो न शान ग़लति सही न वो शाइर आंदो आहे ही कुरान कहां असांजे सीने में हुजे या न हुजे। बच्चन के कुरान पढ़ायो, औलाद के कुरान पढ़ायो, औलाद के दीन पढ़ायो। मां नथो झलिया अंग्रेजी न पढ़ायो, पढ़ंदो उहे भी तव्हां को तव्हां पढ़ाईंदो जरूर, पर यार पढ़ायो न जरूर, पर घट में घट बच्चन के कुरान त पढ़ायो। ओ मोजादा मरण का पो दुनिया वारी तालीम वारी डिग्री के ठुकू पे जटीनन, पर कुरान वारी डिग्री कब्र में भी साण हलंद। इनी जे करे हिन कुरान सा यारी रखो। मौत मथो बीठो थी हो तो मोती ने कुरान फरमाए तो इज़ा जा अजलहुम ला यस्ताखिरून सातन वला यस्तक़दिमून। फरमाए अजल जो टाइम आयो मिनट त परे, पर सेकंड भी मोकल न मिलंदे। मौत ऐं कब्र ऐं आखिरत जी तयारी कर। अब दुनिया में सियाणो उहो था चवन जेको दुनिया में मालदार हुजे, पैसे वारो हुजे, दौलत वारो हुजे। मां त ये चवां तो दुनिया में सियाणो उहो आहे जे वटि दौलत भली न हुजे पर दीन हुजे। गलत थो ॻाल्हायां, तव्हांखे ॻाल्हि सम्झ में न ईंदी, पर जॾहिं कब्र में पहुतो त पोइ चवंदो त मौलवी साहब सुठी ॻाल्हि ॿुधाए वियो, छो त मरण खां पोइ दुनिया जे धूड़ में अमल कब्र में हलंदई। नबी से फरमाए था जॾहिं माण्हू मरी कब्र में थो पहुचे, मुंहिंजो दिलबर नबी, मुंहिंजो सहो नबी थो फरमाए इमामुल अंबिया, रईसुल अंबिया, खतीबुल अंबिया, ज़ीनतुल अंबिया, सवा लख नबियनि जो ताज थो चवे। मरण खां पोइ मुंहिंजे सोणे नबी फरमाए अहल आयाल ते रहिजी वेंदुसि, माल मिल्कत ते रहिजी वेंदुसि, अमल कब्र में हलंदुसि। पोइ चङा हूंदसि भी कब्र में, पुछड़ा हूंदसि भी कब्र में। मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह पुछड़नि अमल को बचाए, अल्लाह सोननि अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। कुरान पढ़जे त कुरान जे वाइज़ में अची गोॾा भॼीअ त वसावे। तॾहिं सॾींदे फरमाई ज़ा कुरियल कुरान फस्तमिऊ लहू वअनसितू लअल्लकुम तुरहमून। रब तो चवे जॾहिं मुंहिंजो कुरान पढ़ियो वञे, कलमे वारे जो कमा पंहिंजी महफ़िल गचारी दोस्तनि खे फिटी करे मुंहिंजे कुरान जे साम्हूं गोॾा भली अदब सां वेही। छा टीवी थी हले, वीसीआर थी हले, जेके माण्हू थुक ई न हणे उनजे साम्हूं समूरनि जा वात पटिया पिया आहिनि। बाक़ी कुरान जो वाइज़ हले तूं साइडनि ते वेही साम्हूं वेहणो पवंदो जे कुरान जी इज़त थो करे। जीअं कुरान खे साम्हूं ॾिसंदे ऐं कुरान वारे खे साम्हूं ॾिसंदे ऐं यकीनन रखजी वेंदे। अब गलत थो ॻाल्हायां। अॼु टीवियुनि जा शौक़ीन, वीसीआरनि जा शौक़ीन, ग़लति कमनि जा शौक़ीन, मोबाइलनि जा आशिक़, वाइज़ बि हलंदो रहंदो, पर पोइ बि मोबाइल को न ॿुधंदा आहिनि हरकत खां। मां दुआ करण आयो हां अल्लाह इन हरकतुनि खां बचाए, हिन कुरान सां सची मोहब्बत नसीब करे। मुंहिंजा दोस्त ऐं मुंहिंजा प्यारा भाइरो, हक़ीक़त में कुरान मजीद असांजो वफ़ादार वफ़ादार आहे या न? इन्हीअ जे करे कुझु सियाणा थियो, पंहिंजे रब जे कुरान सां मोहब्बत कयो ऐं मुल्क छॾणो आहे। तॾहिं कंहिं बुज़ुर्ग चयो काफ़िला के ई वया हिन तार दुनिया खे छॾे, कहिड़ो आहे जो रहे हिकिड़े हमेशा घर वञे। तव्हां में केरु आहे जेको चवे सदाईं रहंदो? रात जो वेठो वेठे वेठे कुर्सी तो दम पर थी सभा छा थी ठीक ठाक वेठो हो अटे को थी वो तो मौत वटी कुरान फरमाए तो इज़ा जा अजलहुम ला यस्ताखिरून सातन वला यस्तक़दिमून। रब से फरमाए तो अजल जो टाइम आयो मिनट त परे, पर सेकंड जी मोकल न मिलंदई। इन जे करे मौलाना अब्दुल्ला चांडियो रहमतुल्लाह अलैहि, अल्लाह उन जी कब्र ते किरोड़े रहमतूं वसाए। छा चवंदो नेठ त हिक ॾींहुं मरणो आहे, ही धड़ धूड़ में धरणो आहे। दुनिया दौलत साण न हलंदई, मासी नानी रोवंदई रणंदई, उते हक़ीक़त बि का खुलंदई। याराणे में गिरणो आहे, नेठ त हिक ॾींहुं मरणो आहे। जॾहिं माण्हू साम्हूं वेहंदो आहे न, हिन जे साम्हूं पोइ दिलि ते असर
समझो था न परे हूंदो न असर न हूंदो सामो वेहण सां यकीनन मोमिन जी दिल खे कुरान असर कंदो मोमिन जी दिल खे कुरान ठारींदो आहे छो त कुरान सां सुकून मिलंदो थी तॾहिं फरमाए इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना ईमानन अला रब्बिहिम यतवक्कलून कलमे वारो खुदा जो कसम खणी इन महफिल में चवां थो जॾहिं मोमिन कुरान ॿुधंदो अथव अल्लाह जी हिकिड़ाई तारीफ़ ॿुधंदो अथव मोमिन जी दिलि ॾकी वेंदी अथव छो त मोमिन जो भरवसो मोमिन जी तवक्कुल अल्लाह ते हूंदी आहे ॿिए नंबर ते मोमिन जो कुरान ॿुधण सां ईमान वधी वेंदो आहे अंदर वारी बैटरी कलमे वारे जी चार्ज थी वेंदी आहे मोमिन कुरान ॿुधंदो न लिंग लिंग ठरंदसि पिया मज़ो पियो ईंदो सुकून पियो ईंदो अल्लाह खां दुआ थो घुरां त अल्लाह असांखे क़ुरान सां सुकून ॾियण जी दिलि खे असांखे तौफ़ीक़ अता फरमाए अॼु असांजा नौजवान नस्ल सॼी राति फिल्मूं मोबाइल ते ॾिसी सीने ते मोबाइल पई आहे निंड थी वञे मत तो इज़राइल न पहुचायो चरिया क़ुरान सां कन्नन में हेडफोन लगी पई आहे हीअं जो परे कर त बेहयाई जा गाना नंगा गाना था हलनि शर्म ऐं लज हली वई आहे अचो सखर जा मुसलमानों मत जिंदगी जी आखिरी रात न हुजे मन कुरान सां मुहब्बत करण के सदके रुठन राज़ी थी जन्नत ॾेई छॾे अरे शाह अब्दुल लतीफ भटाई घोट रहमतुल्लाह अलैह छा थो चए थो बंदा पुछड़ा इन जा हीला छॾ हाणे साण न हलंदी पीउ न को भाउ न को भाणे अकेलो वञी कबर में सुम्हारी ॾेई आणे कबर पीड़े पे माल कंदई जीअं सरहे मंझ घाणे केतो आत्मो वाका करे निकरंदई जेका थञ पियारी हई माणे मरण पुॼाणा पाणे सजूं कंदे सैयद चवे मरण खां पोइ सभु ॻाल्हियूं सचूं कंदो हे बि ग़लती मां थी हे बि गुनाह मूंखां थियो हे बि ॾो मूंखां थियो अल्लाह से फरमाईंदो पढ़ पंहिंजे किताब खे जेको कयो हुई लिखंदो माली हाज़ल किताब ला युगादिरु सगीरतन वला कबीरा इसी करे चवंदो है अफ़सोस जेको गुनाह कजे अबे खां लिकायम अम्मा खां लिकायम चाचन मामन खां लिकायम उस्तादन मुर्शदन खां लिकायम अॼु इहो बि लिखियो पिया बची न सघंदुमि अल्लाह से फरमाईंदो बाना बि का हिकिड़ी अहिड़ी नेकी हूंदी जे नेकी जे सदके तोखे बख़्शे जन्नत ॾेई छॾींदी उहा नेकी ॾसियांव कहिड़ी आहे ॾसियांव नथा ॻाल्हायो ॾसियांव ए कुरान जी मजलिस खुदा जो कसम खणी इन महफिल में चवां थो क़यामत जो ॾियारो थींदो रब साईं जा फ़ैसला अदल हूंदा अल्लाह जे फ़ैसले को ठुकराए न सघंदो रब से फरमाईंदो बाना हल जहन्नम ॾे बानो रब सां ॻाल्हाए सघंदो हदीस पाक में अचे थो बानो जहन्नम ॾे वञे थो रब जो हुकुम थी वियो डुकंदो वञे थो डोड़ंदो वञे थो रोईंदो थो वञे रब जी रहमत के जोश तो अचे थो त रब के पंहिंजा बाना प्यारा आहिनि अबे के प्यारा न आहियूं अम्मा के प्यारा न आहियूं उस्तादन के प्यारा न आहियूं मुर्शदन के प्यारा न आहियूं जॾहिं तूं असां रब के प्यारा हूं तो त अबे ठाहियो न आहे अम्मा ठाहियो न आहे उस्ताद ठाहियो न आहे मुर्शिद ठाहियो न आहे ठहण वारी ज़ात कंहिंजी आहे अब तव्हां असांखे कंहिं ठाहियो आहे नथा ॻाल्हायो कहिड़ी स्टील मिल मूं ठहिया हो सोन मूं ठहिया हो लोह मूं ठहिया हो चांदी पितल मूं ठहिया हो पर में गंदे पाणी मां सहरो करे तव्हांखे पैदा कयो वो गंदे पानी मां पैदा थियण वारा पोइ ज़मीन ते वॾाई न कजाई तकबुर न कजाई गुरूर न कजाई खुदा जे नाले जी इज़त ऐं क़ुरान जो एहतराम कजाई मन अर्श ते रब राज़ी थी पवे बेड़ो ई पार थी वञे गंदे पानी मां लखन जो लाल बणाई अहिड़ो सुहिणो कॾहिं कॾहिं शीशे जे जो बि ॾिसंदो तो कर कीअं मालिक साईं मुंहिंजूं अखियूं ठाहियूं कीअं कन ठाहियईं कीअं चप ठाहियईं कीअं मोती जड़ा डंद ॾिनई हथ पैर में तॾहिं फरमाए फतबारकल्लाहु अहसनुल ख़ालिदीन सोनो सोनो उन करे ठाहियो उन रब जो क़ुरान बि तूं न ॿुधे लय सां वेठो हुजे हिन जो अदब न कराए पोइ क़यामत जे ॾिहाड़े रब जे साम्हूं कहिड़ो मुंहुं खणंदे खुदा जो कसम मां दिली दुआ करण आयो आहियां
अल्लाह सभिनी के कुरान से मोहब्बत इश्क नसीब अता फरमाए, प्यार नसीब अता फरमाए। गानन जा प्रोग्राम थियन, रंडिन जा प्रोग्राम थियन, नाचन खजण जा प्रोग्राम थियन, असा जा मुसलमान उते कुतिर थींदा हिन पर कुरान बुधण जलान के वक्त ना आए। पर जडे कब्र में घिरंदा रत जा घोड़ा हरिंदा, मां दिली दुआ करण आयो आ त अल्लाह ताला फिक्र आखिरत नसीब अता फरमाए। ओ मोजा प्यारा भा, ओ मोजा प्यारा आदा है दुनिया में रहण ना आयो आ मंजिल मंजिल की तैयारी कर, आखिरत की तैयारी कर, आखिरत के सफर की तैयारी कर, पक्की गुनाह को तौबा ताइबी कर। अल्लाह शन तो असा के राजी थी पवे, मन तो असा के पक्की पवे, मन जन्नत जो फैसलो थी पवे, बुडल बेड़ो तरी पवे, जहन्नम का बची जन्नत हलिया। सुभान अल्लाह। ओ अदा अल्लाह के कुरान मजीद से मोहब्बत क्यों है सा दिल लगायो, कुरान से दिल लगायो। अॼु मर्दन में कुरान की मोहब्बत वही, औरतुन में कुरान की मोहब्बत वही। पुराने जमाने में तव्हां ॾिसो मर्द रातिन जो वेही कुरान पढ़न, ॾींहं जो वेही मस्जिदन में कुरान की तिलावत थींदी हुई। औरतों घरन में मुसल्ला विछाए नमाज़ूं भी पढ़ंदियूं हो तो कुरान की तिलावत भी होती हुई। अॼु ॾिसो असांजे मुल्क ते अज़ाब थी था अणमौसमी बरसातूं। हाणे हेॾे दोस्तन मूंखे ॿुधायो जाम शोरे के इलाके में पतीर के पासे जी पासन ॾे बरसात हली आहे, पर हेॾे ठरी मीर मां तव्हां जे वेठो आहे ॻड़ो वसियो आहे। मूंखे चयोसीं हिकु ॻड़ो अध पाए पाजो, हे अज़ाब न आहे त ॿियो छा आहे? तो असांजे गुनाहनि जे करे रब रुसी वियो अथव, रुसी वियो अथव। पर चाहियो पंहिंजे रब खे मोटी अचो साईं जे दरवाज़े ते। तॾहिं फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू, पढ़ा कुरान न था ॻाल्हायो। या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। रब से फरमाए तो ए ईमान वारो पक्की तौबा करे मुंहिंजे दर ते अचो त राज़ी करे जन्नत ॾियां। अबा जन्नत कंहिंखे खपे, जिन जिन खे खपे थोरो हथड़ो त मथे ॾेखारियो। मां खुदा जो कसम चवां तो जन्नत ॾाढी सोहणी, जन्नत ॾाढी हसीन। जन्नत उन्हनि खे मिलंदी जेके कुरान जो अदब कंदा, जन्नत उन्हनि खे मिलंदी जेके कुरान सां वफ़ादारी कंदा, जेके कुरान सां यारी रखंदा। ॾींहं जो हिन खे पढ़नि, मंझंदि जो हिन खे पढ़नि। मां त दोस्तनि खे मशवरो थो ॾियां, सुबुह जो घर मां निकिरे त निकिरण वक़्त में सूरत यासीन जी तिलावत कंदो कर। खुदा जो कसम एॾी त बरकत वारी थी, एॾी शान वारी थी जो मुंहिंजे साईं फरमाइली कुल्लि शैइन क़ल्बुन व क़ल्बुल क़ुरआन यासीन। नबी तो फरमाए हर शय के दिल, पखिन के दिल, जीतन के दिल, इंसान के दिल, पर मुझे कुरान मजीद दिल सूरत यासीन अथव जेको इन्हीअ खे घणो पढ़ंदो। हिकु त मुंहिंजे महबूब फरमाए रोज़ानो पढ़ी जेको पाणी ते दम करे पीए उनखे कॾहिं बि दिल जो अटैक न थींदो, को मर्द न थींदो। हाणे फरमाए त हिकिड़ो दफ़ो जेको पढ़ी करे घर खां निकिरे थो त ॾहनि ख़तमनि जो सवाब बि मिलेसि थो पियो ऐं सॼो ॾींहुं सूरत यासीन जे पहरे में थो रहे। नबी से फरमायो रात जो सुम्हो न, सुम्हण खां अॻु में मुल्क सूरत पढ़ी पोइ सुम्हो। अबा इन पढ़ण में 5 कलाक लॻंदा आहिनि, नथा ॻाल्हायो। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। सुभान अल्लाह करी, सुभान अल्लाह। तव्हांजो आवाज़ भली परे न वञे पर सखर स्टेशन ते आवाज़ पहुचे। अल्लाह अल्लाह। एडी सूरत आ, नबी से फरमाए झगड़े की सूरत आ। जडे मानू मरी कब्र में पहुंचंदो न, मुझे सोहणे नबी फरमायो उन मैयत जे मथो इए पर खले वेंदी आ जे कुकड़ पंहिंजे बच्चन जे मथो खंभ विछाई। सुभान अल्लाह। कुकड़ जे बच्चन जी छो त पहुचे न ये पर खले थी गई। उते मलाइक जेके मुनकर नकीर ईंदा उन्हनि जे साम्हूं थी बीहे की पर छा इनकी निंड न फिटायो। दुनिया में हो तो दुनिया की गिणती, दुनिया की परेशानी, हाणे निंड में पियो आहे न उथारजो। फरिश्ता चवनि था मेहरबानी कर 5 मिंट मोकल दे। रब करीम मोकिलियो आहे, 3 सवालनि जा जवाब वठी वापसि वेंदासीं। मुल्क सूरत थी चवे हिन जे वेझा न वञो, जेके सवाल कयो त मां सां कयो। अहिड़े यार सां यारी रखिजे। अबा ॻाल्हायो सॼे ॾों अचनि था मलाइकनि जे हेॾो थी बीहे, सॼे ॾों खॿे ॾांहुं त खॿे ॾों, मथों बि थी आहे पेरनि ॾों त पेरनि ॾों, सेरांदी ॾों त सेरांदी ॾों। हदीस पाक में के तो फरिश्ता लाजवाब थी मोटी था वञनि, रब खे अर्ज़ करनि था मौला जाथे असांखे मोकिलियो त तुंहिंजी सूरत मुल्क वेठी ही, तुंहिंजो क़ुरान वेठो, असांखे इजाज़त ई न ॾिनई।
रब से फरमाए तो मनाए कोई मुझो बानो इन कुरान सा मोहब्बत करण वारो हो जो कब्र में भी कुरान आयो थस वञो वञो जल्दी जो देर न कयो न के बेस्त जी जन्नत जी दरी भी खोले दियो सब बेस्त जा बिस्तरा भी बिछाए दियो कि ता क़यामत में सुकून वारी कब्र में निंड करे कब्र में तवे सुकून वारी निंड क्या पो कुरान सा मोहब्बत रख यार कुरान सा प्यार कर बच्चन के कुरान पढ़ाए औलाद के कुरान पढ़ाए खुदा जो कसम जो असांजे प्यारे साईं दीन मोहम्मद साहब बच्चन ते मेहनत कई जो मदरसो भी कायम कई ए मदरसो भी हले थो पर उनजा बचड़ा कुरान मजीद पढ़ाइन था मेहनत था करन उस्ताद रखया पिया आहिनि या मेहनत थी हले जेसी ते मदरसो हलंदो रहंदो क़यामत ते उनके सवाब मिलंदो रहंदो अॼु हुनजी कब्र ते जलसो थो थे खुदा जो कुरान थो पढ़जे हुनजी कब्र ते भी रहमत जो मींहुं वसंदो हूंदो उहो ज़मानो वॾा वॾा हिते जलसा थींदा असांजे पंजाब का आलिम मौलाना सैयद अब्दुल मजीद नदीम भी हिता सखर में इहो घुराइण वारो नूर मोहम्मद जो वालिद अब्दुल करीम शाह मौलाना मोहम्मद लुकमान अलीपुरी कहजा नाला वठी कहजा वठा वॾा वॾा बुजुर्ग हिता आया कुरान वारा आया आलिम आया नेक आया साले आया जो अॼु भी इंशाअल्लाह वॾा वॾा बुजुर्ग ईंदा उन्हनि जो आयत नसीहत ॿुधी करे पंहिंजी आख़िरत खे संवारींदासीं मां पुछो न चवां हिन राति भलारीअ जे त अंदरि अॼु क़ुरान जो जलसो आया आशिक अरबी मोहम्मद जा जिनजी दीन लाइ दिलड़ी दीवानिया जिनजी दीन लाइ दिलड़ी दीवानिया उहे ॾाढिया सुभाणे लाइ अञा बि ज़ोर सां जेके ॾाढिया करनि अलाह करनि हिन साल मदीने वञनि अल्लाह सभिनी के मदीने मुनव्वर की ज़ियारत कराया चेतो ही महफिल आहे ॾाढी भली कोने मतो सुभान अल्लाह ही महफिल आहे ॾाढी भली जंहिंमें मलिक मोमिन आया हली रब फैज़ जी खोली यार गली जैसा सुरखन इंसानिया हिन भलारीअ जे अंदरि अॼु क़ुरान जो जलसो आहे वेठा आशिक अरबी मोहम्मद जा जिनजी दीन लाइ दिलड़ी दीवानिया चए थो अॼु अर्श खां आया मलिक लही अॼु अर्श खां आया मलिक लही कुरान पढ़बो आहे न लखनि में मलाइक लही ईंदा आहिनि तोखे मूंखे नज़र नथा अचनि मिठड़े नबी फरमायो आहे चएथो अॼु अर्श खां आया मलिक लही इहा ॻाल्हि अदा बिल्कुलु असही जेका पाण मोहम्मद आहे चई जेका पाण मोहम्मद आहे चई इहा साफ़ सची त बयानी आहे हिन राति भलारीअ जे अंदरि अॼु क़ुरान जो जलसो आहे वेठा आशिक नबी मोहम्मद जा जिनजी दीन लाइ दिलड़ी दीवानी आहे चएथो जिन कदम भरे क़ुरान हिन राति भलारी अॼु क़ुरान जो जलसो आहे अॼु मां दुआ करण आयो आहियां अल्लाह जेके भी इन धरती ते वेठा थी ॼाण वरी रमज़ान शरीफ़ भी आयो 28 शाबान मुअज़्ज़म जी तारीख़ आहे 2 ॾींहंनि खां पोइ महिमान